बिरशा मां ख़बर ॾींदा हलूं त पब्लिक स्कूल जो तइमीराती कम जल्द मुकमिल कयो वञे। सिविल सोसाइटी ऑफ सिंध हाला पारां बिरशा पब्लिक स्कूल मेगा प्रोजेक्ट जी फौरी बहाली जो मुतालबो कयो वियो आहे। सिविल सोसाइटी ऑफ सिंध हाला पारां चेयरमैन सैयद गुलफाम शाह, जनरल सेक्रेटरी डॉक्टर अब्दुल रशीद मेमून, डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर वकार अहमद अंसारी ऐं ॿियनि पब्लिक स्कूल बिरशा जी सरज़मीन ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 15 सालनि खां 50 एकड़नि ते पखड़ियल बिरशा पब्लिक स्कूल मेगा प्रोजेक्ट जी बहाली लाइ अपील करण लाइ अॼु हिते हाज़िर थिया आहियूं। ही तालीमी ऐं तरक़ियाती मंसूबो 15 सालनि खां वधीक अरसे खां अधूरो पयल आहे। इन जी बहाली सां न रुगो एहसास महरूमी ख़त्म थींदो, पर लतीफ़ साईं जी धरती खे इल्मी ऐं सकाफ़ती तौर हिकु नओं मुक़ाम हासिल थींदो। असां सिविल सोसाइटी जे प्लेटफॉर्म तां सदर पाकिस्तान, सिंध हुकूमत ऐं पाक फ़ौज खे अपील करियूं था त हिन मंसूबे खे मुकमिल करे अवाम लाइ बहाल कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।